अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन मेरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं अॼु जो जेको शो आहे इंशाअल्लाह उमेद आहे त तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो, छो त ॿ ज़बरदस्त जेके पर्सनैलिटीज़ मूंसां गॾु वेठियूं आहिनि, जल्दी कोन ॿुधाईंदसि, तकड़ न आहे मूंखे, पर हा तव्हांखे ज़रूरु हूंदो त केरु अहिड़ियूं अहम शख़्सियतूं हिते वेठियूं आहिनि। पर मुंहिंजी लाइफ में मां पहिरियों भेरो ॿिन्ही खे गॾु पंहिंजे स्टूडियो में ॾिसी रही आहियां ऐं ॾाढी ख़ुशी महसूसु थी रही आहे मूंखे, छो त हूअं अक्सर करे मां ॿिन्ही खे पंहिंजे शो में घुरायो आहे ऐं अलॻि अलॻि ॿिन्ही सां गॾु शोज़ कया आहिनि मां, पर अॼु पहिरियों भेरो आहे त ॿई गॾु मूंसां गॾु वेठा आहिनि ऐं सिंध जो तमामु वॾो नालो आहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते। तव्हांखे KTN जो उहो वक़्तु बि यादि हूंदो जंहिं टाइम 2000 में KTN स्टार्ट वरितो हुयो ऐं उन टाइम पहिरियां त असांखे सिंधी गाननि जी एतिरी ख़बर कोन हूंदी हुई, सिंधी धुननि जी एतिरी ख़बर कोन हूंदी हुई, पर हा कंहिं वक़्त में जॾहिं सिंधी मूवीज़ ठहंदियूं हुयूं, सिंधी गाना जंहिं टाइम ते हूंदा हुआ त असां ॿुधंदा हुआसीं पंहिंजे अम्मी बाबा खां त भई सिंधी गाना बि आहिनि, सिंधी गाना बि असां ॿुधंदा आहियूं ऐं असांखे अजीबु लॻंदो हुयो उन टाइम त सिंधी गाना मतिलबु कीअं हूंदा आहिनि, कीअं था थी सघनि सिंधी गाना। ऐं मां पंहिंजी लाइफ में कॾहिं सिंधी गानो न ॿुधो हुयो, जॾहिं खां KTN फर्स्ट सैटेलाइट चैनल आहे, असांजो मान आहे KTN ऐं सिंध जी शान आहे KTN। सो उन वक़्त में जॾहिं कैस्टुनि जो दौरु, सीडियुनि जो दौरु, कैस्टूं एल्बम अचणु शुरू थी विया, नवां गाना अचणु शुरू थी विया, मार्केट में भई हिकिड़ी धूम मची वई त ही सिंधी गाना बि अचणु शुरू थी विया आहिनि, त उन वाक़ई मज़ो ईंदो हुयो। उन टाइम जा जेके सिंगर हूंदा हुआ, जीअं माशाअल्लाह शमन मिराली साहब आहे, ॾाढा फेमस हूंदा हुया, उन टाइम उन्हनि जा गाना ॾाढा फेमस हूंदा हुया। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता असांखे सिंगरनि जी बि ख़बर पई त भई सिंधी सिंगर्स बि आहिनि, एॾा सुठा गाना आहिनि, उन्हनि जा एल्बम्स अची रहिया आहिनि, कैसेट्स आहिनि, असां कैसेटूं वठी ॿुधंदा हुआसीं, इंतज़ारु कंदा हुआसीं त भई हिननि जो ही एल्बम आयो आहे, हाणे फलाणो एल्बम अचण वारो आहे, हाणे असां उहो वठंदासीं, उहो बि ॿुधंदासीं। KTN जी हिस्ट्री जो तमामु वॾो सॉन्ग जेको अॼु बि ब्लॉकबस्टर सॉन्ग आहे, अॼु बि जेकॾहिं तव्हां ॿुधंदा त तव्हांखे वणंदो आहे, उन जी कॉम्पोज़िशन, उन जी लिरिक्स, उन जी गायकी, मतिलबु परफेक्शन जेका चइजे उहा उन गाने में नज़र ईंदी आहे। वरी उन गाने जा ॿ मॉडल्स जेके उन टाइम ॾाढा हिट हुया, ॿुधायां थी आराम सां ॿुधाईंदमि। ख़ुशी बि आहे, एक्साइटमेंट बि आहे त अॼु ॿई मूंसां गॾु हिते वेठा आहिनि, पर गॾु ॾुख बि आहे। ॾुख इन ॻाल्हि जो आहे त उन्हनि मां हिकिड़ो जेको मुंहिंजो भाउ हिते वेठो आहे, मुंहिंजे लाइ इलाही मोतबर आहे ऐं उन्हनि जो जवान पुटु हिन दुनिया मां रुख़सत थी वियो, 4 महीना खनि थी विया आहिनि, 28 सालनि जी उमिरि हुई। ॾुख थींदो आहे त वञिणो हर कंहिंखे आहे, मञा थी, पर माउ पीउ जे हथनि में जॾहिं औलाद वेंदो आहे न त उहो जेको सदमो हूंदो आहे न, उहो ॾाढो दिलि दुखाइण वारो हूंदो आहे। ऐं इहा ॻाल्हि कंदे ई मुंहिंजी ज़बान जेको आहे न मुंहिंजो साथ नथी ॾिए, त हिननि ते त उहा सम्झो त गुज़री आहे। ऐं ओचितो तबियत ख़राबु थी आहे, हॉस्पिटल विया आहिनि ऐं उते ई उन्हनि जी डेथ थी वई आहे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु जेके स्टूडियो में 2 शख़्सियतूं मौजूदु आहिनि, पहिरियां त उन्हनि जे गाननि जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि त उन्हनि जा 2 फेमस गाना आहिनि, तूं मुंहिंजो सनम आहीं, मां तुंहिंजो सनम आहियां। बरकत अली साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, म्यूज़िक कंपोज़र आहिनि, सिंगर आहिनि, सिंध जो तमामु वॾो नालो आहे। ऐं उन्हनि जा ई भाउ रहमत अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जंहिंजो तमामु घणो फेमस गानो आहे ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ु मिलणु, भायां थो मोहबत थी वेंदी। सो ही बि म्यूज़िक कंपोज़र आहिनि, सिंगर आहिनि। अॼु मुंहिंजे स्टूडियो में हिते 2 भाइर मौजूदु आहिनि। तव्हांखे बि घणो इंतज़ारु न कराईंदसि हाणे, ऐं तव्हांखे बि शामिलु थियणो आहे असांजे प्रोग्राम में, त तव्हां कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? तव्हां कीअं आहियो? रहमत भाउ ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? ऐं ॾाढो सुठो थो लॻे तव्हां ॿिन्ही खे गॾु हिते ॾिसी करे, पर उन खां पहिरियां त ॾाढो अफ़सोस थियो बरकत भाउ तव्हांजे पुट जो ॿुधी करे, आमिर जो।
ऐं मूंखे त जीअं तव्हां ॻाल्हि कई त मूंखे यकीन न पियो अचे मतिलबु जवान पुटु माशाल्लाह 28 सालनि हर जो इंसान खे सदमे खां रब साईं बचाए पनाह में रखे हाणे छा आहे त इहो त ज़िंदगीअ जो वहिंवार आहे दुनियादारी आहे सिस्टम हले थो पर हाणे मां इहो अगरि वञण खां पोइ इहो ॾिठो आहे त सुबुह जो निमाज़ पढ़ियो आहे मुंहिंजे घर बि मुंहिंजो दरिया जे किनारे ते आहे सखर सिंधू जे किनारे ते निकिरी वेंदो आहे मूंसां डोगी गॾु हूंदी आहे नंढड़ी जेनी नाले सां पाली आहे जी उहो एतिरी नंढड़ो बचिड़ो आमिरी खणी आयो मुंहिंजी भेण इहो आहे उहा गॾु हूंदी आहे पोइ नमाज़ पढ़ी निकिरी वेंदो आहे कलाकु ॾेढ कलाकु पोइ उन में कंहिं महिल का दाणो हूंदो आहे को मानी हूंदी आहे को सामान खे पौधनि जी महिल पखियुनि खे ॾींदो आहियां अजीब हिकिड़ो ख़ुशी महसूसु थींदी आहे अजीब अलाह साईं जो मंज़रु ॾिसंदो आहे शुक्र अलहमदिल्ला उहे टाइम पास थिए पियो पर इहो सदमो तमामु वॾो आहे ऐं इहो सदमो मां सम्झां थो वेठे वेठे अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे घर में या राति जो या सुबुह जो पर छा आहे त अलाह जो हुकुम आहे बेशक बेशक रब साईं बेनियाज़ आहे मालिक आहे सो मां वरी बि उहो चवंदुसि तमामु वॾो सदमो अलाह साईं तव्हांखे सबर अता करे तव्हांजे घर भातियुनि खे सबर अता करे असां दुआ ई करे सघूं था ऐं दुआ कंदा कयो इलाही दुआ कंदा कयो छो त जवान औलाद जॾहिं वेंदी आहे न त पोयां तकलीफ़ ज़रूरु थींदी आहे पर अलाह साईं सबर बि ॾींदो आहे हुन सां गॾु हा बराबरि मां कल्ह वियुसि क़ब्रिस्तान शौक़ सां ॿुधंदो हर महफ़िल में कसी हिकिड़ो ॿुधाए रखो ज़ाहिर आहे मां सम्झी सघां थी तव्हांजी कैफ़ियत अलाह साईं तव्हांखे सबर अता करे ऐं रहमत भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो तबियत शुक्र आहे शुक्र आहे तव्हां ॿुधायो कीअं अल्हम्दुलिल्लाह वक़्तु थियो काफ़ी काफ़ी अरसो थियो वाकई इलाही टाइम खां पोइ आया आहियो तव्हांजी सिक में असांखे घणी देरि लॻी वॾी महिरबानी हिकिड़े ई ॻोठ जा आहियूं न मां ख़ैरपुर जी तव्हां सखर जा त छिक त थींदी न जी 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 सो इन करे वरी अॼु बिरादर चयो त अॼु प्रोग्राम में गॾु वेहणो आहे इकठो जी जी न न सुठो कयो बरकत भाउ त 2 सालनि खां पोइ आयो आहे इलाही टाइम खां पोइ आयो आहे बाक़ी तव्हां सां त मुलाक़ात थींदी रहंदी आहे पर हाणे तव्हां वरी इलाही अरसे खां पोइ आयो 5-6 महीना त मुंहिंजे ख्याल में थी विया हूंदा सही छा पियो थिए अॼुकल्ह छा पिया कयो अॼुकल्ह सिंगर्स आहियां ॿियो कमकार थिए पियो जेको थोरो थोरो केमल हिते केमल वरी इहो सिस्टम आहे थोरो धको सही कुझु नयूं धुनूं ठाहियूं अथव नयूं कंपोज़िशनूं बि तयारु कयूं आहिनि सो उहो हले थो हिन टाइम रिकॉर्डिंग आहे हिकिड़ी करणी सो तव्हांजे साम्हूं अची वेंदी अॼुकल्ह चैनल थी विया आहिनि यूट्यूब जेको अची वियो आहे चैनल सो उन ते बि काफ़ी मूं तयारु कई आहे सो उन जे लाइ बि तयारी हले थी नवां मतिलबु ठाहियो अथव न यूट्यूब चैनल जी 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 ठाहियो इहा सुठो कमु कयो इहो सुठो कमु कयो ज़रूरी बि आहे अॼुकल्ह जी ज़रूरत आहे यूट्यूब चैनल हुजणु हा ऐं मज़ो अचेव थो उन ते हा छो न मज़ो ईंदो महिनत बि कयूं था हुन ते ऐं पंहिंजो मज़ो बि आहे इहो गाना बि नवां नवां ॾियूं था ऐं असांजा जेके ॿुधंदा आहिनि उहे ॿुधनि था उन्हनि खे लाइक कनि था पसंदि कनि था हलो माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे बरकत भाउ तव्हां ठाहियो आहे यूट्यूब चैनल मां बि ठाहियो आहे हिकिड़ो पंहिंजे बरकत अली नाले सां सही उन खां अलावा आमिर घणो कमु कंदो हिन में हाणे उन जे वीचारे में इहा क्वालिटी हूंदी हारमोनियम तबलो गिटार ॻाइण ऐं हर आला क्वालिटी जो कमु माना कमु कंदो हुयो उन ई में घणो संभालींदो हिकिड़ो ॿियो पाण चैनल ठाहियूं बरकत ग़ुलाम अली सां नाले सां उस्ताद जो नालो मनसूब कयो हुयो पोइ उस्ताद खां इजाज़त वठी करे उहो बि चैनल उन जे नाले सां बि आहे सो असुलु चैनल अथव दिलि सां राह हुजे माण्हू जी ऐं हिकिड़ो सुठी सुठी शयूं पेश करे ऐं ख़ूबसूरत पैगाम हुजे ऐं मूंखे अलाह जी इहा अलाह साईं जी ख़ासि करम नवाज़ी आहे त जेतिरो टाइम थियो आहे हिन फील्ड में ॻाइण वॼाइण जी त कॾहिं बि हल्को लफ़्ज़ कलाम में या घटिया शाइरी मां न ॻाई आहे इस्तेमालु न कयो आहे कुझु हाणे हुन में लालच बि ॾींदा आहिनि जेके नवां शाइर जेके शौक़िया जेके असुलु शाइर न हूंदा आहिनि पर हुनखे शौक़ु हूंदो आहे त मां शाइर आहियां हूंदा कोन्हनि छो जो असुलु शाइर शऊर मां पैदा थो थिए न शऊर जे वटि हूंदो उन वटि इंसानियत हूंदी उन वटि अहसासु हूंदो उन वटि अहसास जा जज़्बा हूंदा उन में ॿिए खे परेशान ॾिसी पाण परेशान थी वेंदो पर तव्हां ॿई माशाल्लाह उस्ताद जी हैसियत रखो था ऐं मां तव्हां ॿिन्ही खां ई इहो सुवालु करणु चाहींदसि त अॼुकल्ह जी शाइरी खे छा थी वियो आहे हाणे मां तव्हांजे गाने जे लाइ जीअं ज़िक्र कयो जीअं तव्हांजे गाने जे लाइ ज़िक्र कयो त शाइरी ॾिसो केॾी ख़ूबसूरत केॾा हिट गाना आहिनि तव्हांजा
तव्हांजा कहिड़ा हिट गाना आहिनि? अॼुकल्ह जी शाइरी खे छा आहे, छो मतिलबु अॼुकल्ह शाइरी अजीब थी वई आहे? ते मां कल्ह राति शिकारपुर में महफ़िल कई आहे, अब्बासी साहिबु वकील साहिबु, उनजो तमामु ख़ूबसूरत दोस्त महिमान आहिनि, उहे मूंखां कलाम फरमाइश पिया कनि, ख़ूबसूरत कलाम, ऐं ईअं पियो महसूसु थिए ॼणो हाणे ताज़ा ठहिया आहिनि, उन्हनि में उहो ई जज़्बो ॿुधण वारनि में बि। हाणे सचाई में इहो हूंदो आहे त सचाई कॾहिं बि तव्हांखे जॾहिं बि पेश कंदव त उन में तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं ॿुधण वारो डिस्टर्ब न थींदो, परेशानी। हाणे वारो तो कमु वरी ॾिसो था तव्हांजे साम्हूं। न त छा वजह छा आहे, शाइरनि जी किल्लत आहे या ॿियो को मसइलो आहे? ॿुधंदड़नि जो कुझु आहे त असांखे इहा शाइरी न खपे? ॿुधण जो कसूर अथव, इहो हल्को शुरू वटि हले थो। जे अब्बा असांजे घणो हिकिड़ो गुल मोहम्मद रिंद हिकिड़ो सिंध टीवीअ ते पंहिंजो प्रोग्राम हलंदो हिन ते PTV ते, मां बि बाबा सां गॾु वेठो त बाबा खां हिकिड़ो सुवालु कयईं, साईं अॼुकल्ह राग जो छा था सम्झो, कीअं फ़नकार जेके इहे जीअं तव्हां सुवालु कयो, बाबा सवलो जल्दी वारो सुवालु हुयो, चई बाबा जहिड़ा ॿुधण वारा तहिड़ा ॻाइण वारा, जहिड़ो ऑडियंस हूंदी उहो उनखे ओढ़ो घुराईंदा, उनखे उहो ई मज़ो ॾींदो। ऐं हाणे बि उहो ई सिस्टम, हुनजो हल्को हिकिड़ो पंहिंजो आहे, असांजो हल्को हिकिड़ो ॿुधण वारो सोबर क़िस्म जो या प्यारु रखण वारो उहो अलॻि आहे। इहो सिस्टम शुरू खां वठी हले थो, हाणे खां वठी अथव इहा शाइरी पुराणे दौर खां वठी हले थी, पर ॿुधण वारा उन जा पंहिंजा आहिनि, जेतिरो उनजी सोच सम्झा। सही, माशाल्लाह तव्हां गाना बि ॻायो था, ग़ज़ल बि ॻायो था, ऐं उन सां गॾु गॾु कुझु लिखण करण जो बि त शौक़ु हूंदो न तव्हांखे? शाइरी त हिकु ॿ ग़ज़ल ठाहियो, पर शाइर खोड़ असांजा सिंध में ख़ूबसूरत शाइर आहिनि, ऐं माशाल्लाह सुठो था लिखनि। जा असांजा वॾा शाइर साईं ताजल बेवस, निज़ाम ज़ाहिर, उस्ताद बुख़ारी, ऐं सुठा सुठा वॾा शाइर तबसुम, या ॿिया खोड़ सारा असांजा, हो अमर पीरज़ादो, हुनजो कलाम हिकिड़ो ॿुधायांव थो, उहो बि सुठा नौजवान शाइर सुठा था लिखनि। मसरूर पीरज़ादो अथव, हुनजा ग़ज़ल ॻाया आहिनि, हुनजो बि ॾाढा सुठा शाइर। सरवाण सिंधी असांजो इस्लामाबाद में रहे वेठो, हुनजी खोड़ काफ़ियूं ॻायूं आहिनि ग़ज़लूं। सही, ग़ज़लनि जहिड़ो पाण बि तबियतनि सुठो आहे, इहो बि ज़रूरी अथव। अॼुकल्ह इहा ग़ज़लुनि वारी तबियत रखण बि घुरिजे, छो त इहे जेके ग़ज़लूं आहिनि न, मतिलबु राति जो जेको पहर हूंदो आहे न, राति जो जेको वक़्तु हूंदो आहे, उन में घणो साथ ॾींदियूं आहिनि, ऐं ॿुधण सां रूहानी सुकून मिलंदो आहे, निंड सुठी ईंदी आहे, सुकून सां गॾु नसीहत बि। कलाम में ग़ज़ल में उनजो मक़सदु बाबा को ॿुधे थो हुनखे कुझु पिराए त सही न। बिल्कुलु हाणे वारो राग इहो अथव त उथी फनकार राग ॿुधी वरी झेड़ो था कनि वञी, ॿार लठियूं हुयूं, हिक ॿिए खे कुआड़ियूं हुयूं, इहो ॿुधोसीं। असां वटि राग इहो आहे त बाबा ॿुधी करे वञी रिलैक्स थी मज़ो वठी, ऐं पैगाम माना मक़सदु इहो त पैगाम सोड़ो। सही, हिते वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में। तव्हां असांजो प्रोग्राम लाइव ॾिसी रहिया आहियो, ऐं तव्हां बि शामिलु थी सघो था। डेली असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं 3 खां 5। शोबी भाई भी असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं आप कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ, अल्लाह का शुक्र है। आप बताएं। गुलाब का फूल बनी है माशाल्लाह से। कल बनना था लेकिन आज बना। आज मुझे पता था ना कितने स्पेशल गेस्ट आ रहे हैं, इसीलिए मैंने कहा गुलाब का फूल बन जाओ। ठीक है ना, 14 फ़रवरी तो हम वैसे भी वेस्टर्न तहजीब में मनाते हैं। नहीं मनाते? हाँ, वेस्ट वेस्ट में मनाते हैं ना। तो आज बनता है, आपका 12 घंटे रहती है वो तो डेट। सही बात है। और आज आपने मुझे इम्तिहान में डाला है क्योंकि आज आपने असातिज़ा बिठाए हैं। हाँ। यानी एक तो होता है कि भाई एक आए तो उस्ताद हैं, आज 2 लोग ऐसे हैं जो जिनको मैं कह सकता हूँ कि असातिज़ा है, वो उस्ताद हैं 2। तो मेरे लिए इम्तिहान ये हो जाता है क्योंकि जो इनकी गायकी है, इनका गाना है ना किरण, वो साज़ों के साथ है, जो सच बात है। उसका निभाव जो है वो उसमें तबला हो, हमारी चीज़ें हो, ढोलक हो, ठीक है ना। तो उनका गाना इस तरीके का है और मैं एक इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड लेके, तो मुझे कभी कभी ये एहसास होता है कि बड़े लोग जब आते हैं
तो हमें नीड होती है इन सब चीज़ों की। सही बात है। उससे वो खुद भी बहुत अच्छा परफॉर्म करते हैं, लेकिन आज भी बहुत अच्छा परफॉर्म करेंगे। और मेरे लिए इम्तिहान ये है कि मैं कोशिश करूँगा, मैं पहले ही मतलब हद बदी बिनती है मेरी हद बदी बिनती है मेरी कि मैं कोशिश करूँगा, यही कामयाबी की निशानी होती है। और वो कहते हैं ना, अभी जब मैं आया तो इन्होंने जिस तरीके से सारंग का माहौल छेड़ा, फिर उसमें पहाड़ी की नोट एक ऐड करी, तो वो मेरे लिए एक नई चीज़ थी। तो देखें, मुझे बैठते ही कुछ ना कुछ इल्म सीखने को मिला कि हाँ वाह जी वाह, तो मुंह से वाह निकलता है, वाह निकलता है। और सबसे बड़ी बात ये कि आज दोनों भाई साथ बैठे हुए हैं, ये बहुत बड़ी बात है। ये भी तो कमाल है ना। हालांकि हम तो एक एक करके हाथ जोड़ते सर आ जाएं प्लीज, पर आज हमारी आज दोनों ही साथ आए हैं। और उसमें मैं ये समझता हूँ कि दिन ऐसा है, शाबान ज़ाहिर है, मौला अल्हम्दुलिल्लाह की विलादत है, तो ये नसीब हमारा खुल गया इस तरीके से कि हमारे स्टूडियो में सुरों की बहार आ गई। किरण माशाल्लाह से, बाहर का मौसम भी है। हाँ, बाहर तो सही मौसम है अच्छा मौसम है, बाहर का मौसम है, तो आज बाहर ही बाहर है। इस बात पे। हाँ, बिल्कुल बिल्कुल जी जी। जो सबसे बड़ी बहार है वो है जनाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम की आमद की खुशी, सुभान और अल्लाह, गाजी अब्बास सरकार की आमद की सुभान खुशी में अल्लाह। सब भाइयों को मैं मुबारकबाद पेश कर रहा हूँ, सारे आलम इस्लाम को और मोमिनीन को ख़ास कर। माशाल्लाह, वरी महिरबानी भा। हींअर पोइ तव्हां छा पिया ॿुधायो असांखे? हींअर मौला इमाम हुसैन लजपाल जी हिकिड़ी मनक़बत सही। पेश थो कयां। आँखों में जागता है सदा गम हुसैन का। ये जी रुबाई जनाब शहीद मोहसिन नकवी उनकी पेशकश। आँखों में जागता है सदा गम हुसैन का, सीने में सांस लेता है मातम हुसैन का, सीने में सांस लेता है मातम हुसैन का। मट्टी में मिल गए हैं इरादे यजीद के, मट्टी में मिल गए हैं इरादे यजीद के। लहरा रहा है आज भी परचम हुसैन का। रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। देखे तू ए दवासता मंग ले दुआ। रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। नसीबां विच लिखी नहीं औलादे, कीती हुसैन मेरी
झोली आबादे मेरे नसीबां विच लिखी नहीं औलादे कीती हुसैन मेरी झोली आबाद सतपुत्र दे आखिया सतपुत्र दे आखिया राहिब तुझा रब जाने ते हुसैन जाने 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 देख तू इदा वास्ता मंग ले दुआ रब जाने ते हुसैन जाने 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 इतनी नमाज पढ़ होना बेचैनी जितनी पढ़ाए तेनू मौला हुसैन जितनी इतनी नमाज पढ़ होना बेचैनी जितनी पढ़ाए तेनू मौला हुसैन मुस्तफ़ा सजदा वधा कहंदा खुदा रब जाने ते हुसैन जाने 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 देख तू एदा वास्ता मंग ले दुआ रब जाने ते हुसैन जाने 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 सुभान अल्लाह माशाल्लाह 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 बेहतरीन कलाम ऐं हुए बि इहो सभिनीनि जो फेवरेट कलाम आहे ऐं अॼु त वरी जेको आहे तव्हांजी आवाज़ में ॿुधोसीं त वधीक पसंदि आयो मुंहिंजे लाइ सादत आहे जी इबादत बि आहे बिल्कुलु ॿुधण वारे जे लाइ बि इबादत आहे मुंहिंजे लाइ बि ॻाइण वारे लाइ बि पढ़ण वारे लाइ बि बिल्कुलु जिते जिते आवाज़ वियो आहे उन सभिनी जे लाइ इबादत आहे मौला इमाम हुसैन जो नालो वठो सुभान अल्लाह ऐं इहे ॾींहं बि आहिनि इहे ऐं कोशिशि बि इहा ई कजे त इन्हनि ॾींहंनि में तव्हां घणो में घणो जेको आहे तव्हां इहे कलाम ॿुधो ऐं दुरूद पाक पढ़ो ऐं हुए बि असां जेको आहे बसि वेझो आहियूं रमज़ान जे ही हिकु महीनो आहे गुज़ारिश करणु चाहींदसि हिकु महीनो ईंदो आहे साल में हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त अल्लाह साईं नसीब करे रमज़ान जो महीनो हर इंसान पंहिंजी ज़िंदगी में इहा दुआ कंदो आहे त अल्लाह साईं ही रमज़ान जेको अचे थो या अचण वारो आहे या जेको अची चुको आहे ऐं मां जेके रोज़ा रखां थो दुआ कयां थो त मथियों रमज़ान बि मूंखे नसीब कजां पर कुझु माण्हुनि खे नसीब थींदो आहे कुझु खे नसीब न थींदो आहे पर इल्तिजा इहा ई हूंदी आहे रब खां त नसीब करे छो जो ॾाढो बरकतुनि रहमतुनि वारो महीनो हूंदो आहे ऐं अल्लाह जो महीनो आहे सिर्फ़ु हिकिड़ो महीनो जेकॾहिं असां पाबंदी सां अल्लाह जे नाले करे छॾियूं हूअं 5 वक़्त असांजा अल्लाह जा आहिनि पर असां 5 वक़्त बि प्रॉपर अल्लाह खे नथा ॾियूं पर हिकिड़ो महीनो जेकॾहिं अचे थो त गुज़ारिश कंदसि कोशिशि कंदा कयो त पंहिंजी दिलि लॻाए ईमानदारी सां हिकिड़ो महीनो अल्लाह खे ॾेई छॾियो
पोइ ॾिसो तव्हांजा जेके बि मसला मसाइला आहिनि अलाह साईं कीअं हल थो करे पियो। ख़ैर वधीक मां को स्कॉलर न आहियां या काई अहिड़ी शइ न आहियां, छो घणनि माण्हुनि खे एतिराज़ु थींदो आहे त हाणे आर्टिस्ट वेही करे असांखे दर्स था ॾियनि पिया, पर दर्स ॾियण जी ॻाल्हि न आहे, छो त बीइंग अ मुस्लिम मां बि मुस्लमान आहियां अल्हम्दुलिल्लाह। जेके शयूं असां नंढे हूंदे खां ॾिठियूं आहिनि, सिखियूं आहिनि या कंदा आहियूं, त नसीहत करणु मुंहिंजो कमु आहे। पोइ हिनखे दर्स सम्झो या नसीहत सम्झो, उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर इहे ॻाल्हियूं अक्सर करे ॿुधण में ईंदियूं आहिनि असांखे। ज़रूरु ज़रूरु, इतनी फजीलत रमज़ान की बयान करी जी, और बेशक इसमें कोई शक भी नहीं है। हाँ देखिए दूसरा स्कॉलर भी। लेकिन एक चीज़ और है जो मुझे बेइंतहा, मैं तो पूरा साल इंतज़ार करता हूँ, वो जो खूबसूरत से मिठाई की दुकान पे खजले बनते हैं जो दूध में डलते हैं, वो सिर्फ रमज़ान में ही हमें मैसर होते हैं। यकीन माने मुझे इतना, मैं एक्साइटेड हूँ कि अल्लाह करे जल्दी से रमज़ान आ जाए। नहीं इंशाल्लाह इंशाल्लाह, चूर चूर के ना। नहीं इंतज़ार तो वैसे भी बहुत होता है, इंसान एक्साइटेड होता है कि बस ये महीना आ जाए जल्दी से। हमें रहमत बरकत और तमाम तरह, जैसे कहते हैं गुनाह माफ़ करने के लिए एक बेहतरीन, जैसे कहते हैं महीना अल्लाह रब्बुल आलमीन ने मुस्लिमीन के लिए रखा है, वो बरहक है। लेकिन खाने पीने की जो चीज़ें हैं अल्हम्दुलिल्लाह, दस्तरख़्वान जेको आहे न असांजो, उहो एॾो माशाल्लाह 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 वॾो थी वेंदो आहे रमज़ान जे महीने में बरकतुनि सां, जो असांखे ख़बर ई न पवंदी आहे त किथां थो अचे, कीअं थो अचे। बेशक इहा वाकई ॾाढी हिकिड़ी मुंहिंजी आज़माइल शइ अथव। मां सोचींदी आहियां त छा कयां, पर इत्तफ़ाक़ अहिड़ो हूंदो आहे जो अलाह साईं उन दस्तरख़्वान खे एॾो पाणे ई वॾो करे छॾींदो आहे, जो पोइ मां शुक्र कंदी आहियां अलाह जा। मां चवंदी आहियां शुक्र आहे जेको बि महिमान आयो न पेट भरे खाधो, कोई ईअं न वियो। सो इहे आहिनि शयूं आहिनि। ॾिसो अॼु सां बरकत ई रहमत बि मौजूदु आहे। करम नवाज़ी बरकत रहमत हो ई असां वटि अॼु मौजूदु आहिनि। भला अॼु इहो मूंखे ॿुधायो त तव्हां एतिरा चुप चुप छो आहियो? मां इन करे चुप आहियां, हाँ वॾे भाउ जे करे अदब में। सो इन करे हू ॻाल्हाए सघंदो, मां मुंहिंजो इहो एतिराम आहे, मां वेही ॿुधां थो। सही, अकेलो हूंदो आहे त रवां सां गपशप मुंहिंजी पई हाँ हलंदी आहे। हाँ। अच्छा इहो मूंखे ॿुधायो त तव्हां ॿिन्ही में दोस्ती केतिरी आहे? दोस्ती असांजी आहियूं, दोस्त बि आहियूं असां। हाँ हा, न पर अक्सर कुझु भाइर अहिड़ा बि हूंदा आहिनि न जो मतिलबु दुनिया खे ॾेखारण लाइ सुठा भाइर हूंदा आहिनि, पर अंदर में एतिरा सुठा न हूंदा आहिनि। ईअं आहे हक़ीक़त आहे। हिकिड़ी विच में ॻाल्हायां पियो, हिन में इहा क्वालिटी अथव रहमत अलीअ में, त किथे सुर कचो लॻी वेंदो आहे, कोई चवंदो आहे सुर दा कचो लॻो है। अच्छा, माना इहो दोस्ती चवंदो न, कोई इस्लाह करता है वो अपना होता है, जो बेसुरे सुर पे भी वाह वाह करे तो ये अपना नहीं है। बिल्कुल बिल्कुल, वाह, इहा सुठी ॻाल्हि आहे। इहा सही आहे, जेको सुर जेको हूंदो बाबा हीअ सही आहे, हीअ सही न आहे। सो इहा ज़रूरी आहे, सम्झां थो इहो चवणु। अच्छा एज डिफरेंस केतिरो आहे तव्हां ॿिन्ही में? मुंहिंजो हथ जो बचिड़ो आहे 25 साल जो आहे तक़रीबन। अच्छा माशाल्लाह, पोइ त वाकई तव्हांजी औलाद वांगुरु थियो तव्हांखे। औलाद हथ में। ऐं इहे मां ॾाढो दुआयूं घुरियूं हुई त मूंखे हिकिड़ो ॿियो बि पुटु ॼमे। सही, मां ॾाढी दुआयूं पोइ घुरी, वरी जॾहिं पैदा थियो त वरी हिकिड़ो पीर अथव दरगाह मखदूम बादशाह पिरियाले में, वॾी दरगाह आहे, उते बाक़ाइदे वॾी उहो ख़ुशी कई थिए वञी। अच्छा हा, वॾी उन दौर में वरी ख़ुशी ॾाढी हूंदी आहे। सादे दौर में औरतें इकट्ठी करना, माइएं और गरीब माहौल सादा, उसमें बड़ी खुशी का माहौल होता था। आजकल तो सिर्फ दिखावा है, अंदर से खुशी वो नहीं है, जो असल खुशी वो थी जो उस दौर में थी। वाकई इहे वाकई सही ॻाल्हियूं आहिनि। अॻे उहो जेको ज़मानो हूंदो हुयो, जेके दौर हूंदो हुयो, जेके शयूं हूंदियूं हुयूं ऐं ख़ालिस शयूं हूंदियूं हुयूं, अॼुकल्ह मिलावटी माण्हुनि में ई एतिरी थी वई आहे त शयुनि जी कहिड़ी ॻाल्हि। अञा ताईं बि किरन ॿुढे माण्हू ईंदा आहिनि दोस्त, मेरे वालिद साहब के दोस्त, बाबा या तुंहिंजा दोस्त आहियूं, बाबा असांजी शादी आहे, फंक्शन आहे, पैसा असां वटि कोन अथई। सिधो मूं चयो बाबा तव्हां घुरे केरु थो पैसा, भला किरायो त ॾींदव न बाबा। बाबा असां इन करे था ॿुधायूं, आहिनि ई कोन न, ग़रीब आहियूं न बाबा। बाबा बिस्मिल्लाह, बाबा न ॾिजो किरायो यार, मां इहे हिन में पेट्रोल विझी पहुचंदुसि। न बाबा न एतिरो न ई आहे, बसि तव्हांखे जेतिरो। पर एतिरी उते दुआयूं मिलंदियूं आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि माण्हू, मां उहो बयानु नथो करे सघां। वरी उहा दुआ वरी ॿी जाइ ते महसूसु थींदी आहे मूंखे, कंहिं अहिड़ी जाइ ते प्रोग्राम हलिया वेंदा आहियूं, पोइ सोचींदो आहे त हे हुन मिसकिननि उन दरवेशनि जी दुआ आहे। असां में हाल त कोन्हे न कोई बि, हम तो कुझु लोग नहीं है न भाई, ये अल्लाह साईं करम नवाज़ी थिए। बेशक ही राग विराग सुर सवाद, इहो बि अल्लाह साईं जी महिरबानी सां ऐं मुरादबंदगी सां। वॾनि जी इज़त कयो, बुज़ुर्गनि जी इज़त कयो, ग़रीबनि जी इज़त कयो, जानवरनि जी इज़त कयो, पखियुनि जी ख़्यालु रखो। सही,
चयो अलाह साईं तव्हांखे सिलेक्ट थो करे कंहिंजी ख़िदमत करण लाइ को तव्हां कमाल नथा कयो त मां ईअं करे न बिल्कुलु बि न मां जंहिं महिल ॾींदो आहे न जानवरनि खे पखियुनि खे खाधो ॾींदो आहियां पोइ सोचींदो आहियां मुंहिंजा मौला अलाए किथां ॾिए थो अलाए किथां जी मानी आहे हिते खणी आयो हुननि खे ॾियां थो पर हथारूं रब साईं चए थो बाबा हर कंहिंजे हथां अलाह साईं वाकई इहो कमु न कराईंदो आहे इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे बरकत भाउ बिल्कुलु सही चयो को अलाह साईं अहिड़ो इंसानु चूंड कंदो आहे उनजे हथों ई अलाह साईं इहे कमु कराईंदो आहे वाह वाह त हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तू अची न अची तुंहिंजो इंतज़ार कंदा थे नथियूं सॼी जो इज़हार कंदा थे वाह वाह केॾी भागन वारी आहे अदी किरण वाह वाह पेटीएम पूरी टीम जो असां इंतज़ार कंदा थे अस्सलाम वालेकुम यार मदद वालेकुम अस्सलाम अली मदद अनवर खुशबा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा अदी अनवर खोसो न अंसार खोसो हा ॾिसो अनवर ठाहे छॾियो मां तव्हांखे जी जी जो शाइर आहिनि मारो मुख्तार जी जो शाइर असांजो हबीबुल्लाह खोसो कल असांखां विछड़ी वियो आहे भेण हुन लाइ तमामु घणियूं दुआऊं कयो बिल्कुलु बिल्कुलु असां दुआ कंदासीं अलाह साईं रहम कंदो ऐं जेको आहे उन खां अलावा ॿियो कुझु चवणु चाहींदव हा दी फिक्रम दिया थी हले पियो बरकत मां वेठो सम्झा दे वेठो जी जी हा मां तो गाना ॿुधाईंदुमि भेण जी जी ॿुधायो ॿुधायो रवि भाई खैरियत है रवि भाई ॿुधायो भाउ पर जल्दी वारो गानो पोइ वरी बकाया वरी तव्हांजो साम्हूं ॿुधंदासीं महिरबानी यार कयो तमड़ो कराची यार कयो तमड़ो कराची ओ छुटियो गुम मां तो चवां मुता सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम वाह वाह अभी पूरी टीम के यार लाली मदद पर इहो त माशाअल्लाह अंसार खुशबा तव्हां मूंखे मुंहिंजो ही टाइम यादि ॾियारे छॾियो ये किस्सा है जो मैं उर्दू में बताना चाहूँगी ताकि आपको भी समझ में आए सही से तव्हां सिंधी ॻाल्हायो शोभी भाई सॼो सम्झे हा सम्झे थो पर इहो मां पंहिंजे व्यूवर्स सां बि शेयर करणु चाहींदसि मुंहिंजो जीअं रिश्तो तय थियो मुंहिंजे हस्बैंड सां त उनजी जेका सिंधी आहे माशाअल्लाह निज सिंधी जेका असल जेका सिंधी चइजे न त मूंखे उन टाइम उनजी सिंधी सम्झ में न ईंदी हुई ऐं मां जॾहिं हुन सां ॻाल्हाईंदी बि हुअमि पंहिंजे हस्बैंड सां मूंखे ईअं लॻंदो त अलाए छा थो चवे अलाए कहिड़ो लफ़्ज़ चयईं पोइ मां चवंदीमांसि त तव्हां जेको आहे न मूंसां उर्दू में ॻाल्हि कयो त उर्दू में ॻाल्हाईंदो हुओ त मां हुनजी ज़बान सम्झी वेंदी हुअसि पोइ वरी जेको आहे इहो गानो उन टाइम आयो नओं त पोइ इहो गानो मूंखे चवंदो हुयो यादि कयो त अहिड़ो कराची होश थी वियो अॻो मां थो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए चयो त उर्दू त वॾी महिरबानी तव्हां मूंखे मुंहिंजो वक़्तु यादि ॾियारे छॾियो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन साल जेको आहे 10 साल थी वेंदा असांजी शादी खे माशाअल्लाह सां सो वाकई मूंखे उहो वक़्तु यादि ॾियारे छॾियो आहे जेका 10 साल पोइ ते मां हली वियमि वाह वाह सो हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे जल्दी वापसि था अचो जी फंक्शन जी कंदा आहिनि राब्तो जी जी ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं तव्हां असांजो प्रोग्राम लाइव ॾिसी रहिया आहियो तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था बाक़ी थोरो ई वक़्तु रहिजी वियो आहे पर दिलि चवे थी त अॼु वारी इहा जेका महफ़िल आहे जारी रहे पर ज़ाहिर आहे वक़्त खे बि ॾिसणो हूंदो आहे पोयां ॿिया बि प्रोग्राम्स हूंदा आहिनि पर अॼु जो जेको शो आहे मां चवां थी सिंधी मीडिया जे लाइ बि ऐं असांजे लाइ बि हिकिड़ो यादगार शो आहे छो त पहिरियों भेरियों ॿई भाइर गॾु असांजे शो में वेठा आहिनि हूअं त गॾु महफ़िलूं कंदा हूंदा बिल्कुलु कंदा आहिनि ऐं पर शो में पहिरियों दफ़ो वेठा आहिनि असां सां गॾु ऐं अॼु उन्हनि जो भाणे जो असां सां गॾु हिते मौजूदु आहे अली जान जेको सिखे बि थो हींअर ऐं ॿई मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही मां को हिकिड़ो उस्तादु ज़रूरु आहे उन्हनि जो या ॿई उस्ताद आहिनि ऐं अॼु अली खे बि असां वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम अली कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह पहिरियां त इहो ॿुधायो त तव्हांजी उमिरि केतिरी आहे मां 17
17 years छा पढ़ंदा आहियो मैट्रिक में आहियो मां फर्स्ट ईयर में First year आर्मी में पॉली आया डिग्री आहियो। कॉलेज अच्छा माशाल्लाह प्री इंजीनियरिंग तो क्या माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त त ही मामन खे ॾिसी करे तव्हांखे बि ॻाइण जो शौक़ु थियो बस मामा खां इंस्पायर थोरो मामा खां ई छो इंस्पायर थियो बस मामा ॾाढो पाकिस्तान जो वॾो नालो आउट ऑफ हाँ। कंट्री में जाते भी मामा खे सभु सुञाणनि था मामा खे सभु नालो आहे वॾो त इन करे मामा बस रोल मॉडल आहे असांजो सही त हिकिड़ो मामो या ॿई मामा बस ॿई मामा दिलि जे वधीक क़रीब आहिनि सही हा इहो घणो थींदो आहे भाणेजनि जो जेको प्यारु थींदो आहे न इहो मासुनि सां ऐं मामनि सां तमामु घणो थींदो आहे हालांकि भाइटिया बि प्यारा हूंदा आहिनि पुफियुनि खे पर अलाए छो जेको आहे इहो हिकिड़ो ट्रेंड आहे त पुफियूं जेको आहे खड़ूस हूंदियूं आहिनि मामा मुझे तो ये अच्छे लगते हैं क्योंकि मैं बोलता हूँ माँ का मुंह हाँ मामा जो है वो माँ का मुंह होते हैं हाँ तो इसलिए ज़रा ज़्यादा क्लोज होते क्लोज हैं होते हैं हाँ, सही प्यार बात होता है नहीं नहीं हकीकत बात आपके है मामा हैं नहीं इत्तेफाक ऐसे शोभी भाई मेरे 3 मामू थे और पहले बड़े बड़े मामू उनको तो काफ़ी अरसा हो गया उनकी डेथ हो चुकी थी फिर दूसरे मामू की कुछ साल पहले डेथ हुई अभी 1 साल हुआ है मेरे मामू की डेथ हुई है तो 3 ही मामू थे मेरे आपको याद होगा तीनों ही मामू मेरे इस दुनिया में नहीं हैं लेकिन अल्लाह उनकी मग़फ़िरत करे बस दुआ कर सकते हैं त अच्छा त तव्हां अञा केतिरो सिखिया आहियो बस हिन त स्टार्टिंग आहे अञा इनशाला पोइ अच्छा। अॻिते वञी करे इंशाल्लाह पोइ धाॻो वग़ैरह ॿधायो अथव मामा खां न न हिन टाइम त जॾहिं इनशाला प्रॉपर इहा सेरेमनी थींदी सही पोइ थोरो कुझु तव्हां खां ॿुधण बि चाहींदासीं एतिरो प्रिपेयर आहियो न अञा त न अञा ताईं न भला पोइ तव्हांजे मामा खां पुछां थी जी बरकत भाउ तव्हां ॿुधायो त हीउ केतिरो हींअर सिखियो आहे अञा स्टार्ट वरितो अथई शौक़िया असल में छा आहे त मां ॿुधायां असां मुंहिंजी ज़िंदगी बि मामनि ऐं नानीअ वटि गुज़री अच्छा। पालियो असांखे नानीअ मामनि मुंहिंजी मासीअ मूंखे पालियो अच्छा अमर जी नंढी भेण ई सो हीअ आहे सॼो सिलसिलो मोहबत जो सही ॻाल्हि ऐं ॿार खे जेतिरो प्यारु जेको घणो मिले थो न ॾाॾाणनि खां मिले थो पर मामा हाणे जेके न हा, नानाणनि नानी में, हा। उन्हनि में तमामु हिकिड़ो अजीब कैफ़ियत पर जंहिंखे अलाह हिदायत ॾिए हा के त ॾिसूं था ॿारनि ॿुधूं था त मामा विढ़िया बि पिया आहिनि भाणेजनि सां हा। जहिड़ा ऐं इहे हा। पर असल में त मामा वॾी शइ आहे या अम्मा या मामा या नानी इहे कमाल जा आहिनि हा हा इहे रिश्ता इहे जेके- रिश्ता ॾाढा प्यारा आहे, आहिनि आहे। वाकई ऐं भेण भेण पाण में जेके आहिनि वरी उन्हनि जी औलाद जेके असांजा पंहिंजा भाणेजा भाइटिया जी, जी, थियनि था भाउ जो औलाद बि प्यारो आहे पर भेण जो जेको औलाद जेको थिए थो न अलाए छो उन सां वधीक मोहबत थिए थी बिल्कुलु इहो अलाए हिकिड़ो कुदरती आहे हा बसि अलाह जा रंग अहिड़ी आहे। हा, बेशक मालिक ईअं ई जा, आहे। रब साईं जा त केतिरो टाइम थियो अथसि शुरू अञा कंदे हिनखे स्टार्ट कुझु अरसो थियो आहे पर पढ़ाई सां हुनजी घणी लगन आहे पढ़ाई वञे थो ॾाढो टफ हिनजो अचणु वञणु आहे आर्मी पब्लिक स्कूल में हा उते त उनजो मसइलो बि आहे मूं चयो बाबा पहिरियों टाइम तव्हां पढ़ाई खे ॾियो पोइ जंहिं महिल फ्री थियो त भली तव्हां सही ही हारमोनियम शोभी भाई ये बाजा मेरे जो बेटे फौत हो गए आमिर अली वो उस्ताद गुलाम अली साहब से बहुत यहाँ अगली बार थे आप थे आपने ख्याल नहीं किया तो ये बाजा उस्ताद जी को लता जी ने गिफ्ट किया था ये इस पर नाम लिखा हुआ है यहाँ गुलाम अली क्लोज करेंगे तो ये लिखा हुआ है इसका तो वहाँ लाहौर थे तो जब गाड़ी में बैठे ट्रेन में तो बता रहा है उस्ताद जी वो मैं आपका बाजा जो ऊपर पड़ा हुआ था वो लेके जा रहा हूँ सखर अरे ये क्या किया तुमने यार अच्छा बेटे ले गए तो ले जाओ तब से ये हमारे पास है माशाल्लाह तो चवण का मकसद ये मोहब्बत जो है रिश्ता ना इसका कोई नेमल बदल नहीं है और सच्चाई जो है आपको महसूस आगे से भी सच्चाई मिलेगी लेकिन हो असल माँ बाप की औलाद उससे आपको वापसी में प्यार मिलेगा पर भाउ ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह जो जेको दौरु आहे न त कहिड़ो बि रिश्तो हुजे अॼुकल्ह उहा सचाई नाहे न न रही हाणे ॿियो कमु थियो मिलावट थी वई आहे हाणे छड़ो थी वियो आहे त मां मूं वटि कुझु हुजे ॿिए वटि न हुजे हा ईअं ई आहे पता नहीं आजकल तो किसी को मामू बोलना ना चिढ़ जाता अल्लाह 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 हाँ ना, तो वो मामू बनाने वाला काम नहीं करे ना अब आपने भी अभी हमारे एक लेजेंडरी सिंगर की बात हो रही थी हम डिस्कस कर रहे थे उनकी भी यही है उनको मामू बोलो वो चिढ़ जाते हैं उनकी चिढ़ बनाई है तो कभी कभी आते हैं और मामू कैसे हैं बस वो चिढ़ जाते हैं मियाँ तुमने ऐसा कितना है मुझे तो मामू इतना अच्छा रिश्ता होता है हालांकि देखें बस वो नहीं समझते तो फिर क्या कर सकते हैं पोइ हींअर तव्हां रहमत भाउ तव्हां बि अॼु कुझु ॿुधाईंदव या पोइ ॿुधाईंदव अॼु तव्हां हाणे थोरो ब्रेक में अवां हिकिड़ी मूंसां फरमाइश कई जी जी त तव्हां गॾु बि ॻाईंदव अॼु जी जी सो अॼु कोशिशि कयां थो अधु वेठो आहे गॾु अॼु कॾहिं घबरायो त नथा न हा न घबरायो ऐं इहो फस्ट टाइम अथव मुंहिंजो
छो त मां अलॻि त काफ़ी ॻायो आहे ऐं काफ़ी टाइम खां ॻायां थो हा। पर अॼु पहिरियों दफ़ो माना अव्हां जे शो में गॾु था गॾु था ॻायो। अच्छा इहो ॿुधायो त महफ़िलूं गॾु कंदा आहियो? हा महफ़िलूं गॾु थी वियूं। महफ़िलूं गॾु कंदा आहियो, अलॻि अलॻि त कंदा हूंदव पर हा, गॾु बि कंदा गॾु हूंदव। बि कंदा। पर अॼु तव्हां वधीक नर्वस था लॻो मूंखे, ईअं अच्छा छो? न न अहिड़ी ॻाल्हि न आहे काई बि सो अंदरां तमामु तेज़ अथव। हा मतलब बादब बामरान वाह। बेअदब। ये बुजुर्गों का कहना है कि जितना अदब होगा उसमें उतना ज़्यादा रंग मौला रचाएगा। हा हा ही रंग आहे मोहब्बत जो, अदब जो। सही ॻाल्हि आहे। हाणे ॾिसो असांजो दौरु जेको हो, असां जॾहिं सिखंदासीं ॻाइणु वेंदासीं महफ़िलुनि में त को बुज़ुर्ग या को सीनियर आर्टिस्ट ॾिसंदासीं, ॻाइण ते दिलि ई न चवंदी भई नहीं बस बस दीदा बेटा न ॻाए न बाबा बसि दीदा। ऐं हाणे वारा फ़नकार जेके आहिनि न साईं, उहे चवंदा वारो अॻु में असांखे ॾियो, भली माण्हू सभु थी वञनि पोइ हिनखे ॻाराए त वीचारो भली कुझु बि Senior जी अॼुकल्ह नाहे, कोन्हे। respect उहो सिर्फ़ु नाहे। सबबु इहो आहे त हुननि सिखियो न आहे, उस्तादनि खां सिखियो। सिर्फ़ु राग सिखणु त बाबा न आहे न, न न इन में अदब सिखणु आहे, उथणु वेहणु आहे, गुफ़्तगू करणु आहे, ॿिए खे एतिराम सां पेश अचिणो आहे, इज़त ॾियणी आहे। इहो बि त उस्तादनि खां सिखो न। बिल्कुलु बिल्कुलु। उहो भई अहिड़ा उस्ताद बि अथनि जेके उहे पाण उहे बि इहे ॻाल्हियूं सिखियल न आहिनि। मूंखे यादि आहे त कंहिं जाइ ते उस्ताद ग़ुलाम अली साहब जो कंहिं ॻाल्हि जो नालो लिखियो त उहो थोरो अंदरां परेशान थी वियो। हुन चयो यार आप तो बहुत अच्छे हैं लेकिन आपका उस्ताद भी बहुत बेकार है। मतलब उसको ऊपर से लिया कि आप ख़ानदानी बेकार है क्योंकि आपको काम का पता नहीं इसका। ये सुर लय ऐं जेको राग विराग आहे उनखे ईंदो जेको मुराद वञो हूंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। पोइ बिस्मिल्लाह कयूं। इहो रहमत अली खे बाद में ॿुधायांव थो। जी। ही पहिरियां ज़ाहिद शेख जी हिकिड़ी असांजी सिंध सूरनि में आहे, जी 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 उनजी हिकिड़ी कहाणी ज़रूरु पेश थो कयां। नई कंपोज़िशन आहे ज़रूरु ऐं ज़रूरु। इहे ज़ाहिद शेख जी शाइरी आहे। सो इहे ॿ मिसरा तव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु। ॿुधायां, रहमत अली खे ॿुधायांव थो। ठीकु आहे। ठीकु आहे न, अव्हां जी इजाज़त सां। बिल्कुलु साईं बिल्कुलु। दुनिया जी तारीख़, दुनिया जी तारीख़ ही साफ़ ॿुधाए थी। दुनिया जी तारीख़ ही साफ़ ॿुधाए थी। जॾहिं को बि न देस हो तॾहिं सिंध हुई। जॾहिं को बि न देस हो तॾहिं सिंध हुई। निमाणी निमाणी मुंहिंजी सिंध थई। निमाणी निमाणी मुंहिंजी सिंध थई। निमाणी निमाणी मुंहिंजी सिंध थई। ही राजन जी राणी, ही राजन जी राणी मुंहिंजी सिंध थई। ही राजन जी राणी, ही राजन जी राणी मुंहिंजी सिंध थई। निमाणी निमाणी मुंहिंजी सिंध थई। निमाणी निमाणी मुंहिंजी सिंध थई। सुखन जूं उम्मीदूं अथस रूह में। सुखन जूं उम्मीदूं अथस रूह में। ओ सुखन जूं उम्मीदूं अथस रूह में। दुखन जी कहाणी, दुखन जी कहाणी मुंहिंजी सिंध थई। जी कहाणी, दुखन जी कहाणी मुंहिंजी सिंध थई।
निमाणी निमाणी मुझी सिंध थई निमाणी निमाणी मुझी सिंध थई अज़ल खां मुक़दर ॾिनी आ मूंखे अज़ल खां मुक़दर ॾिनी आ मूंखे ओ अज़ल खां मुक़दर ॾिनी आ मूंखे ही धरती अबाणी ही धरती अबाणी मुंहिंजी सिंध थई निमाणी निमाणी मुझी सिंध थई निमाणी निमाणी मुझी सिंध थई ही राजन जी राणी ही राजन जी राणी मुझी सिंध थई निमाणी निमाणी मुझी सिंध थई निमाणी निमाणी मुझी सिंध थई माशाअल्लाह बेहतरीन शायरी नई शायरी आहे छो जो ॿुधण वारा इहो असां में उमेदु रखंदा आहिनि बाबा आयो उहो ई पुराणा कलाम ॻाए हली वियो तंहिंजे करे मां खोड़ सारा नवां कलाम अव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां हीअ बि नओं गीत आहे अञा रिकॉर्ड न कयो आहे अच्छा अव्हांखे पेश कयो आहे ऐं हिकिड़ो अञा शेख आहे अव्हांखे ॿुधाईंदुसि जेको इहो बि ॻायो बि कोन्हे किथे बि अच्छा नओं आहे सही पोइ इहो इजाज़त हुजे त इहो बि चई छॾे बिल्कुलु बिल्कुलु इजाज़त आहे रहमत अली साहब जी इजाज़त सां बिल्कुलु साईं जीअं अव्हांखे सही लॻे तव्हां तीअं ईअं बाबा वरी इश्क बाजी अड़ी दिल लड़ी दिल वरी इश्क बाजी अड़ी दिल लड़ी दिल ये मजाजी अड़ी दिल लड़ी दिल वरी इश्क बाजी अड़ी दिल लड़ी दिल वरी इश्क बाजी अड़ी दिल अड़ी दिल ये मजाजी अड़ी दिल लड़ी दिल वरी इश्क बाजी अड़ी दिल लड़ी दिल वरी रूप रूपा वरी गजकावा वरी रूप रूपा
वरी रूप रूपा वरी गजकावा ये दिल नवाजी नई दिल नवाजी अड़ी दिल वरी इश्कबाजी अड़ी दिल वरी इश्कबाजी अड़ी दिल सदा सांगत तुझा नमानागत तुझा सदा सांगत तुझा नमानागत तुझा सदा सांगत तुझा नमानागत तुझा घुरी चोट ताजी घुरी चोट ताजी अड़ी दिल वरी इश्कबाजी अड़ी दिल वरी इश्कबाजी अड़ी दिल पुकारूं पुकारूं निमाणूं निहारूं भगवरे निरे धरे हरे निरे गा मरे हरे गा मरे हरे निरे बरे बवरा रे गा सरे गा धरे रे तमरे तमरे मरे निरे निरा मजा 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 पुकारूं पुकारूं निमाणूं निहारूं पुकारूं पुकारूं निमाणियूं निहारूं न कर बेनियाजी अड़ी दिल न कर बेनियाजी अड़ी दिल वरी इश्कबाजी अड़ी दिल वरी इश्कबाजी अड़ी दिल बेहतरीन बेहतरीन ही भी नई शायरी आहे इहा बिल्कुलु नई इहा वरी रिकॉर्डिंग जी मराहले में कई कोन्हे अच्छा पर पहिरियां मां चयुमि किरण साहिबा खे ॿुधायां ॿुधण वारा जेके ॾिसनि पिया प्रोग्राम उन्हनि जे लाइ माशाल्लाह ज़बरदस्त शेख हयात जी शाइरी आहे पर तमामु पुराणी शाइरी आहे पुराणी शाइरी आहे ज़बरदस्त हिकिड़ो असांजो आहे असांजो पीरल समो साहब हैदराबाद खां माना ईअं सम्झो राग जो आशिक़ु आहे अच्छा इहे घटि हूंदा अथव सही मूंखे हिकिड़ी ॻाल्हि की चई यार जिसको सुर का पता होता है न जंहिंखे सुर जी शनाख़त हूंदी आहे उहो ॼाणी वाणी कंहिंसां ज़्यादती न कंदो सही माना उन में अंदरि सचाई समायल हूंदी आहे उनजो हिकिड़ो अव्हां जे लाइ ज़रूरु इजाज़त न उस्ताद बिल्कुलु सर हिन जा ॿ मिसरा ये सब मुस्कुराइण लगो
ॿुधो आहे त हू मुस्कुराइण लॻो आहे, इशारनि 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 में ॻाल्हाइण लॻो आहे, ॿुधो आहे त हू मुस्कुराइण लॻो आहे, इशारनि इशारनि में ॻाल्हाइण लॻो आहे। आईने में पंहिंजी सूरत ॾिसी हूं, आईने में पंहिंजी सूरत ॾिसी हूं, सूरत ॾिसी हूं, पंहिंजे पाण खां शर्माइण लॻो आहे, पंहिंजे पाण खां शर्माइण लॻो आहे, इशारनि इशारनि में ॻाल्हाइण लॻो आहे, ॿुधो आहे त हू मुस्कुराइण लॻो आहे। तस्वीर पंहिंजी पीरल समय सां गॾु, तस्वीर पंहिंजी पीरल समय सां गॾु, चुमी चुमी सीने लाइ समाइण लॻो आहे, चुमी सीने लाइ समाइण लॻो आहे, ॿुधो आहे त हू मुस्कुराइण लॻो आहे। बहितरीन, ख़ासि करे इहा उन्हनि जे लाइ शाइरी आहे जेके मुस्कुराईंदा घटि आहिनि। सही था चओ, उन्हनि जे लाइ इहा शाइरी सुठी आहे, बिल्कुलु सही था चओ। माशाअल्लाह ज़बरदस्त। ऐं वरी महिरबानी बरकत भाउ, रहमत भाउ, रहमत अली जो बिल्कुलु बिल्कुलु। हाणे ॿुधूं था वेंदे वेंदे, छो जो प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तम ते आहे, बिस्मिल्लाह। त मां चवां थी त वेंदे वेंदे तव्हां ॿई गॾु असांखे कलाम ॿुधायो। ओके ओके ओके। ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त कोशिशि कयो, ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे। उस्ताद बुख़ारी चवानी त बाबा प्यार लाइ थोरी ज़िंदगी आहे, त हिननि में झेड़ा झटा कीअं था कयो, सही, ख़िदमत में गुज़ारियो, मोहबत में गुज़ारियो, ऐं कंहिंजे लाइ बुरो न सोचियो, सही ऐं कोशिशि कयो त चङो कमु कयो। सही। जी रहमत भाउ, तव्हां छा चवणु चाहींदव? बसि असांजे लाइ बि इहो चवणु चाहींदासीं, मैसेज हिकिड़ो ई आहे असांजे लिए। हलो ज़बरदस्त। ऐं सिंध जे लाइ सोचो, हमेशह सिंध जी जंहिंमें भलाई हुजे बेशक बेशक उहो कमु कयो। बेशक बेशक। तव्हांखे मां मैसेज ॾियणु चाहींदसि, मुंहिंजो स्पेशली मैसेज तव्हांखे आहे त पढ़ाई पहिरियां, ही शौक़ु बि सुठो आहे, पर पंहिंजी पढ़ाई ते वधीक तवजो ॾिजो। इंशाअल्लाह जेको बि तव्हां थियणु चाहियो था, अलाह साईं तव्हांखे उन में कामयाबु करे। ऐं जेको ही रस्तो आहे, ही जेको कमु आहे, ॾाढो ॾुखियो बि आहे ऐं इलाही गहराई वारो आहे, त इन में बि कामयाबियूं माणियो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं जीअं अॼु बरकत भाई, रहमत भाई हिते वेठा आहिनि, त इनशाअल्लाह उहो वक़्तु बि ईंदो जो मां अली जान खे हिते इंट्रोड्यूस कराईंदसि, ऐं इनशाअल्लाह असां सां गॾु अली जान हिते वेही करे गाना ॻाईंदो ऐं तव्हां ॿुधंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह। सो शोभी भाई, इंशाअल्लाह आपसे फिर मुलाकात होगी। कल आपकी छुट्टी है, कल फ्राइडे है ना तो इसीलिए ज़्यादा ग्लो कर रहे हैं आप ग्लो कर रहे हैं आप ज़्यादा। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी कलाम सां सुञाणींदा आहिनि। सो रहमत अली मूंसां गॾु आहे, तव्हांजे लाइ पेश था कयूं, सॼी सिंध जे लाइ, सॼी दुनिया जे लाइ, जिते जिते सिंधी फेवरेट गानो आहे मुंहिंजो। ऐं इन सां बाद में वरी
यादूं बि आहिनि, यादूं बि यादूं बि आहिनि, समाइल बिल्कुलु। बिस्मिल्लाह। शाम जो ही पहर नाम साजे कयो, शाम जो ही पहर नाम साजे कयो, कुझु तईदा कयो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाम साजे कयो, शाम जो ही पहर ज़िंदगी रुञ सॼी मां पुञायल पखी, ज़िंदगी रुञ सॼी मां पुञायल पखी, ज़िंदगी रुञ सॼी मां पुञायल पखी, ॾंढ पाणी किथे काई छान ॾिसियो, कुझु तईदा कयो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाम साजे कयो, शाम जो ही पहर। अखड़ुन में छाहे लिखियल, मेहरबान तुझे अखड़ुन में छाहे लिखियल, मेहरबान तुझे अखड़ुन में छाहे लिखियल, लम्ब दीदा रहो कोई भी प्यारा लगो, रहो कोई भी प्यारा लगो, कुझु तईदा कयो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाम साजे कयो, शाम जो ही पहर। रंग चोले आवाज़ ते जेकी चिटिल,